केरु आहे जेको असांजी सार लहे। मुंहिंजो अबू बि फौत थी वियो आहे। मुंहिंजी अम्मी खे ब्लड कैंसर आहे। कोई आहे जेको असांजी सार लहे। ॾींदे हिसाब हलण सां ई पधिरो थींदे पोइ गेले गॾंदई घर मां जेका तुंहिंजी जोए काज़ी खणी गोए हिन दास दुनिया जे हिन दौर मां बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़लूम जो सॼो अज़हर गोपांग दोस्तो जीअं त अॼु आउं मौजूदु आहियां कंबर खां तक़रीबन 10-12 किलोमीटरनि जे फ़ासिले ते या 15 किलोमीटरनि जे फ़ासिले ते शहर आहे बीड़ो चांडियो, उते मौजूदु आहियां। हिननि यतीमनि जे घर में मौजूदु आहियां दोस्तो, जिन जो को घर न आहे। ही तमामु हिकिड़ा मिसकीन यतीम आहिनि दोस्तो। हिननि जो वाल साहब फोत थी वियो आहे। हिननि जी अमड़ खे ब्लड कैंसर आहे। हिननि जो अलाह खां सवाइ ॿियो को बि सहारो कोन्हे को। ऐं हिन निड़े खे हीअ अखि में फुलो आहे। ही तमामु हिकिड़ो मुश्किल में आहे। हिननि जो हिकिड़ो ॿियो बि बिरादर आहे जेको उहो ॿाहिरि खेॾणु वियो आहे। असीं आयासीं त हिते कोन हुयो। सो सरहंदी वारनि खे अपील कजे थी जेको थी सघे, जंहिंखां जेतिरो थी सघे दोस्तो, किने लहिणो लिखो न आहे, जेको बि थी सघे हिननि मिसकिननि जी वधि में वधि मदद कंदा। अलाह पाक जो नेक बानो सखी इंसान हो दुबई खां टोटाणी साहिबु जिन 5000 रुपया मोकिलिया हुआ हिननि मासूमनि जे लाइ। हुननि चयो त तव्हां 2500 कुझु सामान वठी वञिजो राशन, ऐं कुझु तव्हां रोक ॾिजो। अॼु असीं हीअ अलहमदिल्ला राशन वठी आया आहियूं 2500 जो। इन खां अलावा अधे जी अमानत आहे 2500 जेका मां हीअ इन निड़ी खे ॾींदुमि। पुट ई वठिजो, हिकु ऐं हीअ 2 ऐं हीअ 500 रुपया। अलाह पाक टोटाणी साहिब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत अचंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो जंहिं हिननि मिसकिननि जी सार संभाल लधी आहे। ॿियो अलाह पाक जो नेक इंसान सखी इंसान हो मोहम्मद यूसुफ कोलाची साहिबु सऊदी अरब खां। उन्हनि 4000 रुपया मदद कई हुई। ऐं नशो फिरोज़ खां उहो दोस्त कमु कराची कंदो आहे, उन्हनि 500 रुपया मदद कई हुई। ऐं कंहिं दोस्त 2000 रुपया मदद कई हुई। ऐं रमज़ान ॿुड़े सऊदी अरब खां जीअं हर वक़्तु ग़रीबनि जी मदद कई आहे। अलाह पाक उन्हनि खे बि वधाईंदो जिन वटि एहसासनि जा दरिया आहिनि। उन्हनि 4000 रुपया हिननि मासूमनि जी मदद कई हुई। ऐं कराचीअ खां कंहिं दोस्त 2000 रुपया मदद कई हुई। हीअ टोटल अमानत 12500 रुपया आहे जेका हिन नड़ी खे हिननि जी अमानत आहे जेका मां हिननि खे ॾींदुमि। पुट ई वठिजो, हीअ 5 ऐं हीअ 10 ऐं हीअ 1 11 हीअ 12 ऐं हीअ 500 रुपया। अलाह पाक उन्हनि सभिनी दोस्तनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत अचंदो जंहिं एॾी वॾी महिरबानी हिननि मथां कई आहे। ऐं ॿियो अलाह पाक जो नेक इंसान सखी इंसान हुयो ग़ुलाम लुंड साहिबु। उन्हनि हिननि यतीमनि जे लाइ 3000 रुपया मोकिलिया हुआ जेका हीअ अमानत आहे जेका मां हिननि खे ॾींदुमि। पुट हीअ बि वठिजो, 1 2 ऐं हीअ 3। अलाह पाक सभिनी दोस्तनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत अचंदो दोस्तो। इंसानु केतिरो खाए थो, इंसानु केतिरो विञाए बि थो दोस्तो। इंसानु हर वक़्तु खसारे में आहे दोस्तो। अॼु ज़मीन जे मथां आहियूं, सुभाणे असीं ज़मीन जे हेठां हूंदासीं। जेको बि थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कमु अचो दोस्तो। ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे। अगरि जेकॾहिं असांखे भरोसो आहे त उहो मौत ते आहे, उहो हिकिड़े ॾींहुं अचिणो आहे। जिन जे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, उहे हिन पोस्ट खे वधि मां शेयर कनि। थी सघे तव्हांजे हिकिड़े शेयर करण सां हिननि मिसकिननि यतीमनि जो को भलो थी सघे थो। जी बोलिए। जीअं असांजी मदद कई आहे, जीअं असांजे लाइ हेॾो कुझु कयो आहे, अलाह हुनखे आबाद कंदो। असां हमेशह हुनखे दुआयूं ॾींदासीं। अलाह साईं हुनखे हमेशह ख़ुशि रखे।